फरमाए तो चौदह की रात हुई सरणों भी सहाबा के झरपेट में बैठा रहो आओ मस्जिद नबवी के अंदर दाखिल थो आया नबी साईं जो मुझी नजर पई है मोर ठो आज हिन चेहरे के बीच था आसमान के चेहरे के बीच था हिकड़ी नजर मोहब्बत के चेहरे की तरफ गई बी नजर आसमान के चेहरे की तरफ गई होगा चौधरी जो चढ़ हो हेला आवे जो चढ़ हो मुखे फैसलो करनो हो तके वधी खूबसूरत बिल आखिर मुझे दिल मजबूर छोड़ पाते आमिना जो चल आयशा जो चल देखो सहाबा की हिम्मत के अंदर बैठना इनका वही कोई खूबसूरत दुनिया के अंदर थी तो सके इन्हें करे मुझे अम्मा साहब तैयबा ताहिरा आयशा फरमाई थी एक दफे चौधरी की रात हुई वो चौधरी ने चढ़ की तरफ नजर गई मुझे फैसला करना हो तके खूबसूरत बिल आखिर आने फैसले करने मजबूर थे आसमान जो चंद बाहर कला में रखो नहीं भी तो मुझे चंद देखो मुझे घर के अंदर मौजूद रहे 24 कला की चंद नजर दो इन्हें करे हसन बिन साबित फरमाए तो व अहसन मिन कलम करतु आईनी वो मुझे सुना तो खवदी खूबसूरत बच्चों तो खवदी हसीन तो इंसान खोजी अख बड़े ना है लिखो कलम निसा तो खवदी हसीन बच्चों के मान मेरे उनको खलिक मुबर्रा अमिन कुल्ली आईबी का अगले में कद खलिक कमा दशा तो फिर रब इन्हें पैदा करो जिए तो चाहे पे तो चलो अल्लाह मुझे पेशानी वेगरी ले देखा खूबसूरती की अलामत मुझे नबी की पेशानी वेगरी हुई इल्म मुबारक भरल हुआ सहाबा फरमाए था मस्जिद नबवी के अंदर सोने बैठा होता है असल सोने के गिलती तरफ नजर करना है ये महसूस थी रहो चौधरी के जन्नत अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इल्म मुबारक में बयान थी रहे है वरी नबी जी तरफ नजर करना है महसूस थी रहो चौधरी के जन्नत नक दे ही आया है एतरो होतो असा किसी ने संगा से असा के पेट लगन हुई सोने के चेहरे की तरफ नजर से पक पता थी यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह से सबका वली खूबसूरत बनायो कुरान कहते फलम्मा समियात बिमकरी हिल्ला ज़ुलेखा पे गुलाम यूसुफ दे आशिक थी भई और ये पाड़े वाले और ये जो सहज ताना रे लगे सहला ज़ुलेखा पंजे गुलाम दे आशिक थी रही तो द मलिका ही बादशाह जी घरवाली आई पंजे लोग के आशिक थी रही ज़ुलेखा मजबूर थी फलम्मा समियात बिमकरी हिल्ला जड़े और को ताना भी मुझे अरसलत इलैहिम वहां कदम लहुम कुरान से हेबरी महफिल को निकाल कराई और के दावत नहीं वहां सलत इलैहिम वहां कदम लहुम मुतबाउ वहां कुल वाहिदतिन मिनहुन सिकीना हर औरत के हाथ में छुरी नहीं फरूट नहीं जने मुझे हुक्म थे तने गांव के फरूट के कटवा है और उखरुज अलैहिम यूसुफ और तने सामू गुजरवा है और तके जई जने यूसुफ गुजरे तने आगे इन फरूट के कटवा है कुरान तो फरमाए और उखरुज अलैहिम जने यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हें ले गया गुजरो तो और तुम बेसमता जवान लगी माहाजा बशरा इधर वो इंसान बने इन हाजा इल्ला मलकुन करीम इधर वो अल्लाह जो गुजरानी फरिश्ता है ये जो अल्लाह खूबसूरत बनायो है यो यूसुफ जो अल्लाह साईं हुस्न जा 100 हिस्सा कया 100 हिस्सा में 99 हिस्सा हिकड़े पासे रखई हिकड़े हिस्से जा 2 हिस्सा कई हिकड़ो हिस्सो यूसुफ के नहीं जे जे हुस्न के ऋषि करे औरत को पंजो आगे वाले पंजा हाथ पटना बैठो ए तो हसीन नबी अल्लाह से यूसुफ के बनायो बाकी हिस्सों पूरी दुनिया के अंदर तकसीम दे 99 हिस्सा गिराया 99 हिस्सा खड़ी करे अल्लाह से पंजे बाबू तुझे मुझे नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की अता गई केलो खूबसूरत हो दो मुझी अम्मा आयशा फरमाई थी जे यूसुफ के बैठो उधर पंजा हाथ पटना जिन्हें मुझे सोने के बैठो उधर पंजा गदर पटना है और दुआएं
पंहिंजे औलाद जी तरबियत थी वञे। हिकिड़ी सहाबिया है 4 पुट जंग ते मोकिले थी, चई अगर अॼु मैदान जंग मां भगायो पंहिंजो थिज तव्हां खे माफ़ न कंदसि। जंग लगी है 4 पुट शहीद थियनि, सहाबी वापस पिया अचनि और भजदे भजदे साम्हूं हिकिड़ो माण्हू मिलियो, तुंहिंजो वॾो पुटु शहीद थी वियो आहे और ध्यान नथी थिए, वरी अॻियां थी वधे। ॿियो दफ़ो ख़बर मिली तुंहिंजो ॿियो पुटु शहीद थी वियो आहे, परवाह कोन्हे, अॻियां थी वधे। ख़बर थी मिले टियों पुटु शहीद थियो आहे, परवाह कोन्हे, अॻियां थी वधे। ख़बर थी मिले चौथों पुटु शहीद थियो आहे, परवाह कोन्हे। उहा सहाबिया फरमाए लगी मूंखे पंहिंजे पुटनि जी परवाह कोन्हे, मुंहिंजे सुहिणे हबीब अल्लाह जे रसूल मोहम्मद जी ख़बर ॾे उहो कहिड़ी हालत में आहिनि। इहो इश्क सहाबा जो असांजे ॿारनि खे इश्क जी तरह ॾिसूं। नबी साईं जा सहाबी नंढड़ा बाज़ मुहब्बत मैदान जंग ते वञनि पिया, सहाबा तयारी पिया कनि, मदीने शरीफ में बीठल आहिनि, नंढा मौजूद आहिनि, चवंदा अल्लाह जा नबी असां बि जंग ते वेंदासीं। अल्लाह जा नबी इजाज़त कोन कजनि, बिलाखिर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफ़क़त उन्हनि खे इजाज़त ॾिनी आहे। हज़रत अब्दुर्रहमान रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो, जॾहिं मैदान जंग जे अंदर पहुतासीं, मुंहिंजे घर में मां से मोहब्बत नंढड़ा बीठा हुया, मूंखां पुछण लॻे चाचा असांखे ख़बर आहे अल्लाह जे नबी जो दुश्मन अबू जहल किथे आहे। इहो अवां त नंढड़ा आहियो, वो वॾो ताक़तवर माण्हू आहे, उन जो मुक़ाबिलो कोन कंदा आहिनि। उन जे इर्द गिर्द गार्ड हूंदा आहिनि, उन वटि भलो घोड़ो हूंदो आहे, तव्हां घोड़े ताईं कोन पहुची सघंदा। ॿार चवण लॻा चाचा बस असांखे ख़बर आहे त अल्लाह जे नबी जो दुश्मन किथे आहे, असां पंहिंजी अम्मा खे चई ॾींदा आहियूं हाणे हिन ज़मीन ते या असां रहंदासीं या मोहम्मद जो दुश्मन रहंदो। बस सहाबी अब्दुर्रहमान रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो, थोड़ी देर खां पोइ वॾे काफ़िले सां अबू जहल जे मैदान जंग जे अंदर मूं इशारो कयो आहे, जॾहिं आउं ॿारनि जी तरफ़ ॾिसां थो मूंखे महसूस थो थिए मुंहिंजे घर में को बाग़ बीठल, मुंहिंजे घर में को शीर बीठल आहे। मूं पंहिंजे आंगुर जो इशारो कयो आहे, मूं पंहिंजे आंगुर खे वापसि कोन कयो आहे। उन खां पहिरीं मां मोहब्बत अल्लाह जे नबी जो दुश्मन अबू जहल के ज़मीन ते गिरा वियो आहे। सुभान अल्लाह। इहो असांजे ईमान ॿारनि जो ईमान कारे वयो, असांजो ईमान असांजे वॾनि में ईमान कोन रहियो, असांजे ॿारनि में ईमान कोन रहियो, असांजे अमरनि भेरनि में ईमान कोन रहियो। वरना अल्लाह जी मदद को आहे, अल्लाह जा फैसला वही आहिनि, अल्लाह जी रहमत भी वही वसी, मगर असां पंहिंजो पाण खे मुसलमान बणायूं। काल अज़म कयो नबी साईं जी निस्बत सां जी जब ठाहियो, नबी जा उस्ताद जेके मजमे जे अंदर वेठा आहियो, जीअं सोच सां सुभान अल्लाह बेचो ये पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे मारंदो वियो। इंशाअल्लाह जेस ताईं जान में जान आहे आखिरी दम ताईं मोहम्मद सां वफा कंदासीं, मोहम्मद जे दीन से वफा कंदासीं, मोहम्मद जे दीन जे लाइ पंहिंजी जान जी अगर कुर्बानी ॾियणी पई तॾहिं बि नेकी पाईंदासीं, मोहम्मद जे दीन जे लाइ पंहिंजी जान जा नज़राना पेश कंदासीं। बिना देर जे आउट देखो बिरादर वगैरह आली मोहम्मद सिद्दीक वजी साहब के तबार अचन बजे बेहतरीन अंदाज के अंदर नात मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कर शायर इस्लाम बिरादर मुकर्रम आली मोहम्मद सिद्दीक वजी।